हानिया पंहिंजे पीउ जे लाइ आलमारीअ अंदरि 3 खाना ठाहिणु चाहे थी। हुन वटि जेको टोटल तख़्तो आहे काठीअ जो उहो 12 फुट डिघो आहे। हू चाहे थी त मथियों जेको खानो आहे उहो विचें खाने खां अधु फुट नंढो हुजे। मथियों खानो अधु फुट नंढो हुजे विचें खाने खां, ऐं जेको हेठियों खानो आहे उहो कुझु इन तरीक़े सां ठाहिणु चाहे थी त जेको मथियों खानो आहे उनखे अगरि असां 2 दफ़ा वॾो कयूं यानी डबल कयूं त उन खां अधु फुट नंढो बीहे। यानी हेठियों खानो मथे खाने खां अधु फुट नंढो हुजे, पर तॾहिं जॾहिं असां उनखे डबल कयूं। सवाल इहो आहे त हर खाने में टोटल 12 फुट काठी मंझां केतिरी काठी इस्तेमालु थींदी। जेकॾहिं पाण सवाल में ॾिसंदासीं त 3 खाना आहिनि, हिकिड़ो टॉप यानी मथियों, ॿियो विचों यानी मिडिल, ऐं टियों हेठों यानी बॉटम। सो फर्ज़ कयो पाण टी वठूं था, उन काठी जी लेंथ या ड्रैग जे लाइ जेका टॉप यानी मथे खाने में इस्तेमालु थींदी। सो टी छा आहे? लेंथ ऑफ द टॉप शेल्फ। इन खां बाद में विचों खानो आहे जंहिंजे लाइ पाण वठूं था एम। एम छा खे ज़ाहिर कंदो? लेंथ ऑफ द मिडिल शेल्फ, यानी मिडिल शेल्फ या विचें खाने जी केतिरी ड्रैग आहे उनखे ज़ाहिर कंदो, या उन में केतिरी काठी इस्तेमालु थींदी। अहिड़े ई तरीक़े सां बी वठूं था बॉटम शेल्फ जी लेंथ जे लाइ। जेकी बॉटम शेल्फ ठाहींदासीं या बॉटम यानी हेठियों हेठो खानो ठाहींदासीं उन जी लेंथ छा हूंदी, या उन में केतिरी काठी इस्तेमालु थींदी। अचो त हींअर सवाल ॾांहुं ॿीहर वरूं, जंहिंमें हानिया छा करे थी? टॉप शेल्फ जेका ठाहे थी उहा अधु फुट नंढी आहे मिडिल शेल्फ खां। सो टी बराबरि छा जे हूंदी? हिते टी बराबरि हूंदी मिडिल शेल्फ जेका बि आहे उन खां अधु फुट नंढी, यानी अधु फुट जॾहिं असां उन मां कट कंदासीं त उहा बराबरि थी वेंदी टॉप शेल्फ जे। सो पाण वटि मिडिल शेल्फ जे लाइ इस्तेमालु थियल आहे एम। एम में जेके बि फुट आहिनि उन्हनि मंझां जॾहिं असां अधु फुट कटींदासीं त असांखे टॉप शेल्फ जी लेंथ मिली वेंदी, या टॉप शेल्फ जी ड्रैग मिली वेंदी। उन खां बाद में आहे बॉटम शेल्फ। सो बॉटम शेल्फ जे लाइ पाण जेको लेटर इस्तेमालु कयो आहे उहो बी कयो आहे। सो बॉटम शेल्फ या बी बराबरि छा जो हूंदो? उहो हाफ फुट शॉर्टर आहे, यानी नंढी आहे। हाणे उहा नंढी आहे यानी कट कंदासीं कंहिं मंझां ट्वाइस ऑफ द लेंथ ऑफ द टॉप शेल्फ, यानी जेका टॉप शेल्फ आहे यानी मथी शेल्फ आहे उनखे जॾहिं 2 दफ़ा वॾो कयूं उन मंझां अधु फुट कट कयूं त पोइ बॉटम शेल्फ जे बराबरि थी वेंदी। हींअर पाण अधु सवाल खे डिकोड करे चुका आहियूं या मैथमेटिक्स जी इक्वेशन में लिखी चुका आहियूं, जंहिंमें टॉप जेकी शेल्फ आहे उहा मिडिल शेल्फ खां अधु फुट नंढी आहे, ऐं जेका बॉटम शेल्फ आहे उहा अधु फुट नंढी आहे जॾहिं असां टॉप शेल्फ खे 2 दफ़ा वधायूं या डबल कयूं। सो असांखे टॉप ऐं बॉटम शेल्फ ॿई मिली वियूं आहिनि इक्वेशन्स जी शिकिल में, पर सवाल खे हल करण जे लाइ पाण खे अञा हिन आख़िरी जुमिले जी ज़रूरत आहे जंहिंमें हू 12 फुट जी काठी टोटल इस्तेमालु करे थी। इन जो मतिलबु इहो थियो त 3 शेल्व्स जेके आहिनि उन्हनि जी जॾहिं लेंथ या ड्रैग खे जोड़ कजे त 12 फुट थींदियूं। सो टी प्लस एम प्लस बी बराबरि छा जो हुजणु घुरिजे? 12 फुट, छाकाणि त हुन वटि हुई टोटल काठी 12 फुट। सो हींअर पाण हिकिड़ी ॿी इक्वेशन या मसावात बि ठाहे चुका आहियूं जंहिंमां असांखे ख़बर पए थी त 3 शेल्व्स जेके आहिनि उन्हनि जी लेंथ खे जोड़ कयूं त 12 फुट हुजणु घुरिजनि। हींअर पाण उन्हनि इक्वेशन्स जी तरफ़ वधूं था जेका पाण टॉप एंड बॉटम शेल्फ जे लाइ ठाहियूं हुयूंसीं। सो टॉप शेल्फ जे लाइ ही इक्वेशन पाण ठाहीसीं जेका बराबरि आहे m - 1/2। सो हिते टी जी जॻह ते पाण m रखी छॾींदासीं त पाण वटि इक्वेशन में 2 दफ़ा m थी वेंदी। उन खां बाद में ही जेकी टी आहे इहा बि पाण खे कढणी पवंदी, छाकाणि त पाण खे इक्वेशन में हिकिड़ो ई वेरिएबल खपंदो जेको पाण मालूम करे सघूं। सो हिते टी खे हटाए करे पाण हिते बि ही वैल्यू रखंदासीं या ही क़ीमत रखंदासीं m - 1/2। सो जेकॾहिं पाण हिन बी खे हल कयूं त बी बराबरि हूंदो 2 जी जॻह ते 2, टी जी जॻह ते m - 1/2। सो ब्रैकेट में रखंदासीं m - 1/2 माइनस 1/2। सो इनखे जेकॾहिं पाण अॻिते हल कयूं त बी बराबरि छा थी वेंदी? सो बी बराबरि थी वेंदी 2 खे m सां ज़रब कंदासीं त इहा थी वेंदी 2m, ऐं 2 खे जेकॾहिं 1/2 सां ज़रब कंदासीं त इहो थी वेंदो 2/2 यानी -1 ऐं -1/2। सो इनखे अॻिते अञा हल कयूं त बी बराबरि थी वेंदो 2m माइनस 1 माइनस जो ऐं 1/2 त यानी 3/2 माइनस जा, सो माइनस जा 3/2। हाणे बी वारी इक्वेशन जो बि हिकिड़े पासे में m वेरिएबल आहे जीअं टी वारे पासे में हुयो। सो इन जो मतिलबु हाणे पाण टी जी जॻह ते बि m रखंदासीं ऐं m जी जॻह ते बि m ऐं b जी जॻह ते बि m।
हिकु वेरिएबल थी वेंदो त पाण मालूम करे वठंदासीं। सो हिते रखूं था m माइनस 1/2 t जी जॻह ते प्लस m जी जॻह ते त सिर्फ़ु m ऐं उन खां पोइ आहे b। हाणे b जी जॻह ते छा रखूं? b ते पाण इन जे लाइ ई महिनत कईसीं ताकी उनजो वेरिएबल बि m में अचे। सो ही b बराबरि हुई 2m माइनस 3/2। सो b जी जॻह ते छा रखंदासीं? 2m माइनस 3/2। ऐं इहा बराबरि छा जी थी वेंदी इक्वेशन? इहा बराबरि थींदी 12 फुट जी, छाकाणि त टोटल काठी 12 फुट हुई। हाणे टी जी जॻह ते बि m वेरिएबल अची वियो ऐं b जी जॻह ते बि m वेरिएबल अची वियो। सो हाणे पाण वटि सिर्फ़ु हिकिड़ो ई वेरिएबल आहे या हिकिड़ो ई बदिलजंदड़ आहे। सो अचो त हाणे m खे हल कयूं। सो हिते ही हिकिड़ी m, हे ॿी m ऐं हे 2 m ॿियूं, यानी केतिरियूं एम्स थी वियूं असां वटि? 4m। सो पाण लिखंदासीं 4m। इन खां बाद में पाण वटि माइनस 1/2 आहे ही वारो, ही वारो माइनस 1/2 ऐं ही आहे माइनस 3/2। सो जॾहिं इन्हनि खे पाण जोड़ कंदासीं, ॿई माइनस जा आहिनि त इहे थी वेंदा माइनस जा 4/2 ऐं पोइ ॿिनि सां वॾनि कंदासीं चइनि खे त इहो थींदो -2 ऐं बराबरि छा जी थी वेंदी इहा इक्वेशन? बराबरि थी वेंदी 12 जे। ऐं उन खां पोइ पाण खे m मालूम करिणो आहे, इन जे करे पाण खे -2 कटणो पवंदो। सो -2 खे कटण जे लाइ पाण इक्वेशन जे ॿिन्हिनि साइडनि 2 प्लस कंदासीं। सो 2 हिन साइड बि पाण प्लस कयासीं, 2 हिन साइड बि प्लस कयासीं। हाणे जेकॾहिं ॾिसंदासीं त हिते थी वेंदो 4m ऐं हे माइनस जा 2 प्लस जा 2 पाण में कटिजी वेंदा, बराबरि होॾे 12 ऐं 2 थी वेंदा 14। इन खां अॻिते हल कंदासीं त ॿिन्हिनि पासनि खे चइनि सां वंड कंदासीं। सो ॿिन्हिनि पासनि खे चइनि सां वंड कंदासीं त 4 छा थी वेंदो? वंड थी वेंदो 4 4 सां, हिते बचंदो m बराबरि हूंदो। हाणे जेकॾहिं असां हल कंदासीं त 7/2। सो m जी क़ीमत आई 7/2 यानी 3.5 फुट। सो 12 फुटनि मंझां मिडिल शेल्फ यानी विची शेल्फ 3.5 फुट इस्तेमालु करे थी। उन खां बाद में पाण ईंदासीं टॉप शेल्फ में त m बराबरि छा जी आई? 7/2। सो हाणे 7/2 m जी जॻह ते रखंदासीं। सो 7/2 माइनस 1/2। सो इहो बराबरि छा जी थी वेंदो? इहो बराबरि थी वेंदो 6/2 ऐं अॻिते हल कंदासीं त इहो थींदो 3। सो टॉप शेल्फ में केतिरा फुट इस्तेमालु थींदा? 3 फुट। ऐं मिडिल शेल्फ में केतिरा थिया हुआ? 3.5। सो 3 ऐं 3.5 इहे थिया 6.5 फुट। इन जो मतिलबु इहो थियो त बॉटम शेल्फ 5.5 फुट इस्तेमालु कंदी। सो हुन खां पोइ बि अचो हिनखे हल था कयूं त बॉटम शेल्फ 2t माइनस 1/2 जे बराबरि आहे ऐं t जो वैल्यू पाण वटि हाणे केतिरो आहे? 3 फुट। सो 2 खे ज़रब कंदासीं 3 सां ऐं माइनस कंदासीं 1/2। सो ॿिट्रिक थी वेंदो 6। 6 मां जेकॾहिं असां कट कंदासीं 1/2 त इहो थी वेंदो 5.5 या 5 सॼा 1/2। हींअर पाण खे हिते 2 शयूं ॾिसणु कान मिलंदियूं। जेकॾहिं असां टॉप शेल्फ, बॉटम शेल्फ ऐं मिडिल शेल्फ जी लेंथ्स खे या ड्रैगुन खे जोड़ कयूं त उहे 12 फुट जे बराबरि हूंदियूं। ऐं उन खां अलावा जेकॾहिं असां हर हिकु शेल्फ खे ॾिसूं त उहा सवाल मुताबिक़ ठहियलु आहे। यानी जेकॾहिं असां टॉप शेल्फ खे ॾिसूं त उहा मिडिल शेल्फ खां अधु फुट नंढी हूंदी। इन खां अलावा बॉटम ऐं मिडिल शेल्फ बि हिसाब मुताबिक़ ई ठहियलु हूंदियूं।